मुर्ख छा ॻाल्हि आहे ॾाढी ख़ुशि पई नज़र अचे। वो इन करे ख़ुशि पई लॻां जो रस्ते में मूंखे फ़क़ीर मिलियो। उन मूंखे दुआ ॾिनी आहे त अलाह साईं जल्द खां जल्द तोखे पुटु ॾींदो। उन ॾींहुं रस्ते में मूंखे ख़ुदि मिलियो चए पियो अलाह तोखे पुटु ॾींदो, मूंखे 100 रुपयो ॾे। उनखे 100 रुपयो ॾिनमि ऐं 200 रुपयो ठग कढी वियो। ॿियो तोखे छा पियो चवे? उन चयो पहिरियां मुंहुं मिठो कराए ऐं मुंहिंजो हथ बि ॾिठईं, चई अलाह तोखे धीअ बि ॾींदो ऐं पुटु बि ॾींदो। घणा पैसा तोखां वठी वियो? कुझु बि न। कुझु बि न? सच सच ॿुधाए मूंखे। 500 रुपया घुरे पियो, पोइ मां हुनखे 200 रुपया ॾिना। खामखा पंहिंजा पैसा वञे, इहे वॾा कूड़ा आहिनि। हथ जी लकीरूं ॾिसी करे चवंदा असां तव्हांखे हर शइ ॾींदासीं, पर इहे कूड़ा थी। रज़ा तूं नाराज़ न थी, कंहिंजे नेड़ ते नाहे लिखियल त केरु सचो आहे ऐं केरु कूड़ो। मुर्ख तूं त सफ़ा चरी आहीं। इहे ढोंगी फ़क़ीर आहिनि, वतन था माण्हुनि खे ठॻींदा। तूं त कुझु ख़्यालु करीं। चरी ख़ुदि मवाली अथी पर सचो थी, इन जी दुआ जल्द लॻंदी। ठीकु आहे रज़ा, ॿीहर जॾहिं उहो मिलंदो न मां हुनखे 200 रुपया ॾींदमि। तूं मानी खा। जमीला अॼु तूं मुंहुं सुजाए वेठी आहे, कंहिं भला कुझु चयो अथई छा? चाकर खान, मूंखे ॾाढो ख़ौफ़ आहे। मुख़्तियार अलाए छा कंदो। मां त सम्झी वियमि त हू मरी खपी वियो, पर हू छुटल कारतूस आहे, हू असांखे कुझु बि न करे सघंदो। तूं अजायो परेशान न थी। चाकर खान, परेशान कीअं न थींदमि। मूं हुनजे अखियुनि में पलांद जा शोला ॾिठा आहिनि। जमीला, कंहिं बि तोॾा अखि खणी ॾिठो, मां हुन जा तोॾा करे छॾींदुसि। तूं मुंहिंजी ज़ाल आहीं, मूं तोसां निकाह विधो आहे, हिन पूरी दुनिया खे ख़बर आहे। निकाह मता निकाह नाहे थींदो चाकर खान, इहा बि दुनिया खे ख़बर आहे। जेकॾहिं मुख़्तियार इहो मसइलो उथारियो न त असां ॿई टीप खाई वेंदासीं। जमीला तूं परेशान न थी, हू कुझु बि न करे सघंदो। मूं ज़िंदगीअ जो वॾो हिसो मुख़्तियार सां गुज़ारियो आहे, हू असांखे कुझु बि न करे सघंदो। जेकर इहा बाहि ॿरी न त इनखे केर बि विसाए न सघंदो। जमीला, रईस हैबत ख़ान जे हूंदे इन्हनि कीड़नि मकोड़नि खां असांखे डिॼण जी का बि ज़रूरत न आहे। वॾेरो हैबत ख़ान पंहिंजे पाण खे भले केॾो बि तुरम ख़ान सम्झे, पर सरदार रांझण जे अॻियां हुनजी हैसियत हिकु मख जेतिरी आहे। त पोइ आख़िर असां छा कयूं? हू त ख़ामोश आहे न। हा, जेकॾहिं हुन कुझु कयो त पोइ हुनखे चाकर मुंहुं ॾींदो। तूं परेशान न थी। न चाकर खान न, उन खां अॻु जो असांखे नांग ॾंगे वञे, उन नांग खे मारणु घुरिजे। छा मतिलबु आहे तुंहिंजो जमीला? मुख़्तियार खे मारे छॾ, न रहंदो बांस न वॼंदी बांसुरी। कुझु बि कर, छा बि कर, पर मुख़्तियार खे मारे छॾ, न त हू असांजो जीअण जंजाल करे छॾींदो। जमीला, चवी तूं सच थी। अरे हे तो अदा है। अल्लाह करो पिटिन जी बीमारी थी दे। अदा छा छे? चाहते वरी नी बागी पिटाई मुझी गाड़ी परू कते या। हां गाड़ी कम थी वे। गाड़ी को हाने खुश थी दंड थी करी। हां गाड़ी खुश थी। ए बागा गाड़ी कसे हलिया यार मु किस्त भी कोन पियारी। अदा तो के माते हो ना मुके थोरो झूलो खाराई आ ना। बस कर झूलो खाराए आ ना। अरे मुझी गाड़ी पहले नहीं पूरे आधे नहीं पूरे ना पाने नहीं तो मजो बता। अदा दिल जाए कर। केड़ी दिल जाए कौन सादी वठूं? अदा तो के मां चेम ना मुके झूलो खाराई आ ताकि तुनी पाए के न गुम थे आ। बस आने बस रोण में छा थींदी? अरे आई पैसा कोन दी ता वडो। छोड़ा खान परेशान है, खैर ता है ना? हमीद नेहरू वारा बाबा सां बढ़िया है। तो छोड़ा तू उनके छड़े ॾिनो? छोड़ा इन लाइ कुछ कबो और छोड़ा ये वडा बदमाश थी। दुनिया जे लाइ बदमाश आहिनि, मुंहिंजे अॻियां कुझु बि कोन्हनि। शेरू मिलिया न अहिड़ी हालत कयां था जो दुनिया ॾिसिया, पर बाबू मिलियो
बाबू सां अहिड़ी हालत कई त मां अहिड़ी हालत कई त मां क़बर खोटे ज़मीन में पूरियांसि पोइ पर भॼी वियो। बाबा सतन त हुनजी मां छई वई छिके कढंदुमि काथे आहे तंहिंजी ख़बर न पए। हालाउती काॾे वेंदो? काॾे पा वञो, मां त तव्हां ॾे पहुचां। बुखारी बाबा जो मेलो लॻो आहे, वञूं था मेले ते। बुखारी बाबा जो मेलो लॻो आहे, मूंसां त कंहिं ॻाल्हि ई न कई आहे। हाणे त तोखे ॿुधायो आहे न, तोखे जेकॾहिं हलणो आहे त हलो त हलूं। तूं हाल वाल ॾे, दुकान जो छा थियो? दुकान त यार गैस जो खोलियो आहे, हलो त तव्हांखे मेले ते दुकान जी मिठाई खारायां। शेरू, हाणे इन्हनि ॻाल्हियुनि खे छॾियो, जेको थियणो हो सो थी वियो। हाणे उहा ॻाल्हि कयो जंहिंमें सभ जी भलाई हुजे, नुक़सान न। ठीकु आहे न्याज़ ख़ान, असां सभु ॻाल्हियूं उसारे छॾींदासीं, पर असां जूं कुझु शर्तूं आहिनि जेके हिननि खे क़बूल करणियूं पवंदियूं। शर्तूं? कहिड़ियूं तुंहिंजूं शर्तूं आहिनि? असांजो यार बाबू सोढे धकनि खां पोइ खट ते वेहिजी वियो आहे। जेसि ताईं उहो ठीकु थिए, सोढे खे इस्पताल ख़र्च ॾियणो पवंदो। असांखे क़बूल आहे, असां ख़र्चु ॾींदासीं। शर्त ॾी, सोढो पंहिंजे कननि ते हथ रखी असां सभिनी खां माफ़ी वठंदो। हलू, तूं इहा ग़लति ॻाल्हि थो करीं। मां माफ़ी वठंदुसि। ऐं टी शर्त, सोढो पंहिंजी चंपल लाहे मथे ते रखी ऐं तोबा तोबा बि कंदो। मुर्तज़ा, तव्हां जूं इहे शर्तूं जाइज़ न नाजाइज़ आहिनि, असांखे न आहिनि क़बूल। अरे बस, तूं विच में न ॻाल्हा। मूंखे इहा बि शर्त क़बूल आहे। मूंखे तव्हांजो सभु शर्तूं क़बूल आहिनि। सोढा, तोखे असांजी शर्तूं मंज़ूर आहिनि, उथ असांजे शर्तुनि ते अमल कर। सोढा, तोखे असांजी शर्तूं मंज़ूर आहिनि, उथ असांजे शर्तुनि ते अमल कर। शेरू, मूंखे माफ़ कर। सोढा, पंहिंजी चप्पल लाहे पंहिंजे मथे ते रखी तोबा कर। सोढा पुट, मूंखे माफ़ कर। तूं हद सच ते आहीं। तूं मुंहिंजो दिलेर आहीं, कंधार पुट आहीं। ऐं कंधार पुट कंहिं बि लोथर ऐं लुच जे आॾो कंध नाहिनि झुकाईंदा। ओड़ा, इहो छा थो चवे? होश में त आहीं? अरे बेहोश त मां अॻु हुयुसि, होश में त हाणे मां आयो आहियां। हाणे पुट, तूं सही चवंदो आहीं। हे ॻाल्हियुनि सां न, हे पादरनि सां सुधरंदा, पादरनि सां। पुट, मुंहिंजी तोखे इजाज़त आहे,
जेकॾहिं अॼु खां पोइ हे को बि ग़लति क़दम खणनि त हिननि जा हथ पेर कटे करे हिननि खे लूलो लंगड़ो करे खट ते विहारे छॾ। पंहिंजी बक बंदि कर पंहिंजी बक। वन शेरो वन, मस्जिद मदरसे में अल्लाह अल्लाह कर। मां पंहिंजे पीउ जे फरमान खे रब जो फरमान सम्झो आहियां। आईंदा मुंहिंजे साम्हूं आई न, तुंहिंजो जॻह मां कटे करे डडरी बणाए शहर जे चौक ते रखी छॾंदो। मां चौक ते अच बाबा। ये ख़बर सदरा ख़ैर में घुरायो अथई मूंखे। हिन जे बारे में मूंखे कुझु न चइजांइ। जेकॾहिं मूंखे ख़बर हुजे हा ही हिते आहे त आउं हिते कोन अचां हा। बस चई वई पंहिंजी ॻाल्हि। ही त बेवस आहे। ही त अॼु बि चाचा मुख्तियार खे चाहे थी, पर चाकर खान वॾो कूड़ो ऐं मकार इंसान आहे। हुननि खे चयो त मुख्तियार मरी वियो आहे। पोइ हिन सां फरेब सां शादी कई। जॾहिं हुनखे ख़बर पई त मुख्तियार ज़िंदा आहे त हिन सां अञा वेतर ज़ुल्म कई। त पोइ गुलाम हुसैन तूं चाचे मुख्तियार सां ॻाल्हाए। चाकर खान हिन ते हर पल ज़ुल्म थो करे। बस सिदरा बस, मां तुंहिंजी ॻाल्हि सम्झी वियुसि ऐं हाणे मां चाची जमीला जो साथ ॾींदुसि ऐं चाचे मुख्तियार खे चवंदुसि त चाकर खान खां फ़ैसिलो वठे। पोइ चाची तूं बि चाचा जो साथ ॾिजांइ। हाँ गुलाम हुसैन, मां मुख्तियार जो साथ ॾींदसि। मां अॼु बि हुनखे चाहियां थी ऐं हुन जे लाइ कुझु बि करे सघां थी। त पोइ तूं वञी चाचे मुख्तियार सां ॻाल्हाए। हे वॾी ज़ुल्म में आहे। चाकर खान हिन सां हर वक़्तु ज़ुल्म थो करे। सिदरा तूं फिकर न कर, मां वञी चाचे सां ॻाल्हायां थो। इन चाकर खान ॾे असांजो अॻु में बि हिसाब आहे। चाचा इहा ज़मीन त फॾे जी आहे। इन ज़मीन ते हेबत खान जा माण्हू कब्ज़ो करे वेठा आहिनि। बाबा तो पंहिंजे ज़मीन जो टुकुर खपाए मूंखे इहा ज़मीन वठी ॾिनी, उहा बि फॾे जी। छो ईअं छो कई? पुट मूंखे कहिड़ी ख़बर त मुल्क में फरार थो हले। पोइ ईअं ज़मीन पिया ॾेखारनि त ज़मीन ई उन्हनि जी हुई। चाचा माण्हू बेईमान अथई, कंहिं ते एतबार न कंदो कर। सोट माण्हुनि जे मथे ते त न लिखियलु न त माण्हू केॾो बेईमान आहे। अदा मां बि बाबे खे मना कई त इहो ज़मीन जो टुकड़ो न वठिजां, मुंहिंजी ॿुधाई कोन। बाबा तव्हां मुंहिंजे इस्पताल जो फ़िक्र छॾे ॾियो, अञा मुंहिंजी ड्यूटी हले थी। जॾहिं वक़्तु आयो न मां पाण ई ज़मीन वठंदुसि, इस्पताल पोइ ठाराईंदुसि। भला मां राजन खान खे ज़मीन जे लाइ चवां? न बाबा न, राजन खान खे तव्हां न चओ। जेकॾहिं मुंहिंजे नसीब में हूंदी न त मां इस्पताल पाण ई ठाराए वठंदुसि। बसि इधर थी वञे, पर कंहिं तरीक़े सां हॾे जो कमु कोन कजांइ। अख्तर तव्हां मुंहिंजे लाइ परेशान न थियो। पुट जेकी तव्हांजी मर्ज़ी, अल्लाह तव्हांजी भली कंदो बाबा। इंशाअल्लाह चाचा, अल्लाह असांजी मदद कंदो। शेरू वॾी किनी शइ आहे। वाह छोकिरा, अॼु त को सदोरो ॾींहुं थियो आहे। वाह जो माल हथ कयो अथव। शेरू गाॾियूं ॿाहिरि बीठियूं आहिनि, मोबाइल न गाॾियुनि जो छा करिणो आहे? खणो हे मोबाइलियूं ऐं गाॾियूं बि वञी गोदाम ते वञी बीहारियो। शेरू ॼाण जानू आयो, उन लाइ छा सोचियो अथई? अचे अचे भलो अचे, मूंखे उनजो इंतज़ारु आहे। मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾियो, पहिरियां पका थिजो त असां वटि का गाॾी नाहे, पोइ भलो हुनखे ॿुधाईंदासीं। हा शेरू सम्झी वियासीं, तूं सही थो चवें, ईअं ई कंदासीं। त शेरू हिकिड़ो ॿियो बि कमु आहे। हिकिड़ो हमराह मिलियो, चए पियो दुकान ख़ाली करायो। इहो वरी कीअं? असल कमाई त उन में आहे। सेठ आहे, उन जे दुकान जे मथां हिकिड़ो माण्हू कब्ज़ो कई वेठो आहे ऐं उहे कब्ज़े जा 20 लख सेठ कोन थो घुरे ऐं सेठ उनखे 2-3 लख ॾियण जे लाइ तयारु आहे। पोइ बि हो दुकान जो कब्ज़ो कोन थो छॾे पियो। बाबू सम्झ त हुनखे दुकान ख़ाली थी मिलियो,
पर पोइ असांखे छा ॾींदो? मुर्तज़ा 5 लख सेठ ॾियण जे लाइ तयारु आहे। 5 लख ना बाबू, 10 लख वठे, 10 लख 10 लख वठेसि तो दुकान ख़ाली त छा उन मालिक खे बि मारे छॾींदासीं। ठीकु आहे शेरू, मां सेठ सां ॻाल्हायां थो पियो, पर तूं सौदो डन आहे न तुंहिंजो? डन आहे बाबू, डन आहे। तोखे त ख़बर आहे न शेरू वॾी किनी शइ आहे। तूं सोढो आहीं न? हाँ, मां सोढो आहियां। तूं बिलाल आहीं न? छा आहे ख़ैर आहे? मां वरी को सोचियुमि त सोढो को वॾी बला हूंदो। मूं सोचियो तूं वॾे प्लाटो में हूंदे, 8-10 बॉडीगार्ड तोसां गॾु हूंदा, पर तूं त हिकिड़ी कुआड़ी खई वती थो रुलंदो। अड़े चरियो मुआरो भाउ शेरू जेको अञा ताईं तोखे मारे ई न सघियो आहे। बिलाल, मारण जीआरण त मुंहिंजे रब जे हथ में आहे, बाक़ी गाॾी ऐं गाॾनि ते न वञ। सोढे जी कुहाड़ी ॾिसे थो न, ये कुहाड़ी जॾहिं हीअ फिरंदी आहे न त हीअं दुश्मन जा ईअं हाव फाड़े छॾींदी आहे, हाव। शुक्र कर जे मां मजबूर आहियां, न त तोखे एतिरो ॻाल्हाइण बि कोन ॾियां हा। ओड़े शुक्र तूं कर बिलाल, जे हिबत खान जे ॻोठ जो आहे, जंहिं तोखे माफ़ करे छॾियो ऐं चई त ॻोठ मां निकिरी वञो। अगरि तूं रांझन खान जे ॻोठ जो हुजे हा न त कसम आहे ख़ुदा जो हिन वण में टंगे टंगे करे मारी हुई आहे, टंगे टंगे मारी हुई आहे। अरे ख़बर आहे मूंखे। सोढा ख़्याल सां ॻाल्हाए, तोखे शायदि ख़बर न आहे त बिलाल कहिड़ी शइ आहे। बिलाल हिकु शिकारी बाज़ आहे जेको पंहिंजे शिकार खे खंभे खणी वेंदो आहे। हल बिलाल, तोखे ख़बर न आहे मां बि उल्टी खोपड़ीअ जो माण्हू आहियां, उल्टी खोपड़ीअ जो। वञी पंहिंजे भाउ शेरूअ खां पुछा कजांइ त सोढे सां मुंहुं अटकायां या न। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। लेला मानी कारे तो खणी वनी? अख्तर दे खणी वनी छा? हाँ, अदा अख्तर दे मानी खयो पई वञा। अख्तर त मोटरसाइकिल ते घुमंदो पियो ते, कॾहिं वती ते मोटरसाइकिल? हाँ, कुछ ॾींहं थिया अथसि मोटरसाइकिल वती अथई, पर मां चवांसि थी मूंखे घुमाए त मूंखे नथो घुमाए। चए थो त मां अञा नओं सिखियो आहियां। सही त चवई थो, किथे उहो तोखे किराए न विझे। पहिरें ॾींहं ते मूंखे न घुमायई त मोटरसाइकिल चोर खसियसि। त पोइ कीअं मोटरसाइकिल वापसी थी? ऐं अदा सोढे खे ख़बर पई त पोइ हुन मोटरसाइकिल वापसि कराए ॾिनी अथसि। सोढे जी कहिड़ी ॻाल्हि थी करे? सोढो त भलो माण्हू आहे। जरी मोटरसाइकिल मां वठंदमि, तोखे खूब घुमाईंदमि। सची तो कीर, तूं मूंखे मोटरसाइकिल ते घुमाईंदे? हा, मां तोखे सॼो ॾींहुं घुमाईंदमि। न मां तोसां छो घुमां? तोसां गॾु मूंखे अदा ॾिसी त मूंखे मारे विझे। हटानी मां वञा। रज़ा, अल्लाह साईं वधाए अदा सोढे खे, जेको तुंहिंजे हर दुख सुख में तोसां कमु ईंदो आहे। सोढे में इहे त ॻाल्हियूं आहिनि, हू हमेशह ॿियनि जे लाइ सोचींदो आहे, पंहिंजे लाइ अॼु ताईं छा कयो आहे? पोइ अदा सोढो नौकिरी छो नथो करे? चरी शेरू हुनखे नौकिरी करणु ॾे त उहो नौकिरी करे न। शेरूअ त हुनजी ज़िंदगी ज़हर करे छॾी आहे, किथे न किथे वॾो करे हुनखे फसायूं वेठा आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अम्मा मुर्क खुश आहियां, ख़ैर आहे न? तव्हां ख़ुशि आहियो? हाँ, शुक्र अल्लाह। सोढा ॾे हवाल, चाचे जी तबियत हाणे कीअं आहे? रज़ा, बाबा जी तबियत सही न है यार,
हुनजे लाइ परेशान आहे। तूं हुनखे कंहिं सुठे डॉक्टर खे छो नथो ॾेखारीं? यार पंहिंजो डॉक्टर जो आहे, हैदर आहे, हुबदार आहे, उन्हनि खे थो ॾेखारियां, ॿियनि खे छो ॾेखारियां? सोढा, काफ़ी ॾींहं थी विया आहिनि, तो त मूंखे चांहि न आहे पीआरी। खोड़ तोखे लाहौती होटल ते चांहि पीआरियां थो, का फिक्र ई न कर। मुर्ख, तूं घर हल, मां चांहि पी होटल तां वापसि घर अचां थो। चाहे पी से तो घर ही जाए, हेॾे होॾे न वञजाएं। ओ चेरी, तूं घबराए छो थी? ही रज़ा आहे कंहिंसां, सोढे सां गॾु आहे, सोढे सां। तूं हाणे हल कर, अलाह ख़ैर कंदो। वालेकुम सलाम। कोई तो ने चौकीला चयो, यानी छा थी? तो बदली जो लाए तो चई। सर, खुदाए वास्ते मुझे तो बदली कयो सर। ते रोज चोर धारेल फोरू था सर। सही मुखे मारे न वजन सर, मां कुआरो है मरी न वजन सर। साहब कसम सा ही सजी रात आराम कंदो आ, ही रोटी कंदो ना है। साहब इयो ही माण्हू आहे जो हिनजी चौकी जे साम्हूं मोटरसाइकिल चोरी थींदा आहिनि ऐं हीउ आराम कंदो आहे। अरे महताब सही थो चवे, ही सॼी राति सुम्हियो पियो हूंदो आहे, रोटी त कंदो ई न आहे। सर इनखे इहा ई सज़ा ॾियो त हिन कचे में बदिली करायो। सर मुझे पी जी भी तो आहे, मुझे बदली कयो तो तव्हांखे छुट्टी खपे या आराम कंदो? बराबर के कच्चे दे मोकिलियो। न सर न, मुझी ज़ाती दुश्मनी आहे, मूंखे मारे ई छॾींदा, मां कुआरो मरण न सोचाया। त पोइ ठीकु आहे, तोखे हिते रखो था, पर अकबर जेके ॾिसजो त ड्यूटी करे थो या आराम थो करे। जेके चोरी कनि था मां सुञाणा थो सही, उहे मां बदिलाए थो ॾियां सही। त पोइ ठीकु आहे, तूं जॾहिं मूंखे ॾुआरी पकिड़े ॾिना त मां तुंहिंजी ड्यूटी उते लॻाईंदुसि ऐं हुन सां गॾोगॾु तोखे इनाम बि ॾींदुसि। मां कची न मोकिलियो। डॉक्टर, एतिरनि ॾींहंनि खां सभु परेशान आहियो, हा? तव्हां मूंखे ॿुधायो न आहे छो? सोडा, नाराज़ न थी, इन ई करे तोखे न पियो ॿुधायां त तूं किथे फॾो न करे विझी। इहा त सभ जे भलाई जो कमु थो थिए। अगरि इन जे विच में ही आया न त पोइ मुंहिंजे हथों ई मरंदा, छो जो मां माण्हू आहियां उल्टी खोपड़ीअ जो, उल्टी खोपड़ीअ जो। सोडा ॾिस, मां इन ई ॻाल्हि खां डिॼां पियो, असां यार शरीफ़ माण्हू आहियूं। पुट सोडा, इहा ज़मीन शराफ़त ऐं इज़त सां मिले त ठीकु आहे, बाक़ी असांखे इहो झेड़ो ऐं झठो न खपे बाबा। ओ चाचा, शराफ़त जो दौर ई कोन थी। अॼु शराफ़त खे माण्हू बुज़दिली ऐं बेईमान खे बहादुर था सम्झनि। तोखे ख़बर न आहे चाचा, वञ त वञ बाज़ार में शराफ़त कोड़ियुनि जे भाउ थी विकामजी वञे, कोड़ियुनि जे भाउ। कहिड़ी शराफ़त जी ॻाल्हि थो करीं चाचा? तव्हां सब्र कयो, सभु कम थी वेंदा। हा सोडा, थोरो यार सोचे सम्झी वियो कमु कजां यार, ईअं न चइजो इहा सॼी ॻाल्हि असांजी गिची में विझे। यार असां शरीफ़ माण्हू आहियूं, महिरबानी कजां यार। सोडा, हेबत ख़ान जा माण्हू ज़ोरी असां सां फॾो था कनि। हाणे भले हेबत ख़ान अचे, हुनजो पीउ बि क़ब्र मां थींदो न त इहा मुंहिंजी ज़िद आहे, इस्पताल ठहंदी ऐं ठहंदी, ज़रूरु ठहंदी। ॿियो मुंहुं जंहिंजो ड्रिजो उहो ई थियो। यार डॉक्टर केतिरो ॾिजंदासीं, हिकु न हिकु ॾींहुं असांखे हिमत करणी पवंदी, न त हे जिन भलायूं असांखे खाई वेंदा। अख्तर सही थो चवे, इन्हनि ज़ालिमनि सां मुंहुं ॾियणो पवंदो, आख़िर केसि ताईं भाईदासीं। रईस बाबा, अवां खे हिकु ॻाल्हि पुछां? ॿिनि टिनि ॾींहंनि खां वठी अवां खे परेशान ऐं चुप चुप थो ॾिसां, ख़ैर त आहे? हा चकर खान, मां हिकु मुंझारे जो शिकार आहियां। रईस बाबा, हुकुम कयो, मां अवां जी कहिड़ी ख़िदमत कयां? चकर खान, मूंखे सिदरा ऐं अयाज़ जी शादी कराइण जो फ़िक्र आहे। काल जमीला त मुंहिंजूं अखियूं ई खोले छॾियूं आहिनि, मां त इन ॻाल्हि खे विसारे छॾियो। इहो हक़ त हर वालिदेन खे अदा करणो आहे। जीअं ई औलाद जवान थिए उन जी शादी हक़ आहे, इहो फ़र्ज़ पूरो कजे। बिल्कुलु चकर खान, इन लाइ तो तोखे घुरायो अथव। रईस बाबा, इन मामले में मां छा करे सघां थो? अयाज़ जी शादी मुंहिंजे लाइ को मसइलो कोन्हे को, बाक़ी सिदरा जी शादी मूंखे ॾाढो मुंझायो आहे। राज में त मूंखे को अहिड़ो छोकिरो नज़र ई कोन थो अचे जेको सिदरा जे मट हुजे।
रईस बाबा सॼे राज में चङो मुड़ुसु हिकिड़ो ऐं सॼो राज उनजे बचन में सॼो। पोइ चाकर खान तुंहिंजो मक़सदु आहे त मां पंहिंजी न्याणी जो संग कंहिं हारी नारी ऐं नौकर खे ॾेई छॾियां? न रईस बाबा, राज में अहिड़ा कुझु माण्हू आहिनि जेके मच्छी मानी लाइक़ु आहिनि। इहो मसइलो जमीला ई बहितर नमूने सां हल करे सघे थी। हा रईस बाबा, इन कम में औरतूं माहिर हूंदियूं आहिनि। मां जमीला खे चवां थो हू सिदरा लाइ हिकु बहितर रिश्तो ॻोल्हे हथु कढे। ठीकु आहे, बाक़ी अयाज़ जो बि कुझु मथो ख़राबु आहे, उनखे मां पाणे ठीकु करे छॾियो। तव्हां हाणे वञी सघो था। ठीकु आहे रईस बाबा, रईस जी बादशाही जो ख़ैरु।